पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पापनगर। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे बहितरीन अपडेट्स ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों तव्हां ॾिठो त हाणे बलाज खान मंठार खे कीअं ॿधी छॾियो, कुटको सटको बि मिलियो अथसि। चवंदा आहिनि बुरे जो नतीजो बुरो आहे ऐं बलाज खान सां बि उहो ई कमु थियो आहे, सॉरी मंठार सां बि उहो ई कमु थियो आहे। बलाज खान पंहिंजे वफ़ादार खे बि नथो बख़्शे सघे ऐं हू त अञा बि मार खाए थो, पोइ बि वफ़ादारी जो क़समूं खणे थो मंठार। यानी जेको आहे चवंदा आहिनि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, इहो आम थींदो आहे। ऐं पापनगर ड्रामे में हाणे अहिड़ा सीन तव्हांखे बार बार ॾिसण वटा मिलंदा ऐं बलाज खान तमामु आहिस्ता आहिस्ता तमामु जल्द कमज़ोर मां कमज़ोर थींदो वेंदो ऐं अहिड़े हिसाब सां ज़बरदस्त थींदो वेंदो। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। महिरबानी करे असांजे यूट्यूब